मस्जिद के बारे में कुछ मसला वज़ाहत कंदो हलां जेके असांजे लाइ ज़रूरी आहिनि ऐं इहे आहिनि त वॾा मसला, पर हिननि खे मदे नज़र रखंदे हिकिड़ी लाइन ते मुश्तमिल आहिनि जेके तव्हांजी ज़हननि ते वज़ाहत करण जे लाइ पहुचायां थो। इन्हनि मसइलनि खे यादि कजो ऐं इन्हनि मसइलनि खे ॿियनि ताईं फैलाइजो। पहिरीं मसइलो आहे त मस्जिद में खाइण पीअण सुम्हण मुसाफ़िर खां सवाइ ॿियनि लाइ मकरूह आहे। मुसाफ़िर जेकॾहिं आहे को इमाम त उहो खाई पी सघे थो, सुम्ही सघे थो, बाक़ी ॿियनि जे लाइ जाइज़ कोन्हे। काफ़ी अहिड़ियूं मस्जिदूं आहिनि जेके मुतवली या मस्जिद जा ख़िदमतगार उन्हनि खे पंहिंजो ओताक सम्झी वेंदा आहिनि, पर ईअं कोन्हे। इन जो हवालो आलमगीरी। मसइलो ॾहे वारो, मस्जिद में खाए या पीए सुम्हे त जाइज़ आहे। ॾहों में जेको वेंदो आहे इतिकाफ़ में वेंदो आहे त उहो खाई पी सघे थो, जाइज़ आहे हुनजे लाइ। मस्जिद में बाथरूम ठहियलु आहे त हुन में इस्तेमालु करे सघे थो, बाथरूम वेझी सघे थो। मस्जिद में सुतल खे तड़ पइजी वियो त तयम करे ॿाहिरि निकिरे। मुसाफ़िर खे तड़ पवंदो जेको मस्जिद में आहे, बाक़ी ॿिए जे लाइ त मस्जिद में सुम्हण जो इशू न आहे। मुसाफ़िर खे तड़ पइजी वियो त तयम करे ॿाहिरि निकिरे। मसइलो आम कुतुब में मौजूदु आहे। मसइलो हैज़ निफ़ाज़ वारी औरत ऐं नापाक मस्जिद में दाख़िल न थी। जेकॾहिं को तड़ वारो आहे त मस्जिद में दाख़िल न थी, हैज़ निफ़ाज़ वारी औरत आहे त उनखे मस्जिद में दाख़िल थियणु जाइज़ न आहे। मसइलो मस्जिद में पिनणु हराम आहे, पेनू को ॾियणु मकरूह आहे। अक्सर करे माण्हू सवाल कंदा आहिनि अल्लाह जे नाले ॾियो या फिलाणो करियो हीउ करियो हू करियो। माण्हू चङा भला नंढे मोटे वारा मस्जिद में सवाल कंदा आहिनि। असांजा वरी हज़रात जेके छा कंदा आहिनि त फ़र्ज़ नमाज़ खां बाद में उनखे चवंदा आहिनि तव्हां उथी बीहो सवाल करियो। हीअ शइ ग़लति आहे। मस्जिद में पिनणु हराम आहे ऐं पेनू जेके ॾिए थो मकरूह आहे, यानी गुनाहगार थो थिए। जेकॾहिं उहो सफ़ा पीरसन आहे, उन में उहो मुस्तहक आहे, पिनण जे लाइक़ु आहे, त उनखे ॿाहिरि बीहारे उनखे ॿाहिरि ॾियो, पर मस्जिद जे अंदरि न ॾियो। मस्जिद में आंगननि खां ठकाव ॾियणु मकरूह तहरीमी आहे। जेका शैतान जी तस्बीह असां वेंदा आहियूं, फ़र्ज़ खे 15 मिंट रहंदा आहिनि त पोइ हर को आंगन में ठका कढंदो आहे। ईअं इहो ज़ोर अक्सर करे थी वियो आहे पेशो, पर मकरूह तहरीमी यानी हराम कराए कयल आहे, त इहा शइ ग़लति आहे। इन जो हवालो शामी जे अंदरि मौजूदु आहे। मस्जिद में नमाज़ लाइ हिकु जाइ मुक़ररु करणु मना आहे। मतिलबु इहो आहे त फ़र्ज़ पढ़े थो, वरी उन जॻह ते बि सुनत नफ़ल पढ़े, पाइण में को हर्ज कोन्हे, नमाज़ थी वेंदी, पर मना आहे त फ़र्ज़ खां बाद में थोरो जॻह चेंज करे, 4 आङुर जेतिरो या ॿियो कुझु, पर चेंज करे। मसइलो मस्जिद जा चंद हक़ आहिनि। माण्हू ऐं नमाज़ ज़िक्र खां फ़ारिग़ मस्जिद में वेठा आहिनि ऐं वाइद हलंदड़ न आहे त वेठलनि ते सलाम चवे, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। उनखे अलावा मस्जिद में ॿारनि ऐं चरियनि खे अचण खां रोके। मतिलबु इहो त जेके चरिया आहिनि उन्हनि खे रोकिजे, बाक़ी ॿार जेके आहिनि उन्हनि खे त न रोकिजे। इहो मसइलो इहो आहे त ॿारनि जो ज़हनी ठाहिणो पवंदो असांखे, जो ॿार दीनी तालीम, ॿार नमाज़ जे मुतालिक़ उहे उन्हनि जी नंढे हूंदे खां जेकी शइ असां उन्हनि जे ज़हन ते पहुचाईंदासीं उहो ई वॾे हूंदे फोक्स कंदा। त चरियनि खे न आणिजे, बाक़ी नंढा ॿार जेके पढ़ियल लिखियल आहिनि, थोरो समझदार आहिनि, उन्हनि खे मस्जिद में आणे सघिजे थो, जाइज़ आहे। त इहे शयूं यादि कयो, नोट कयो, हिन पैगाम खे अॻिते शेयर कयो। ऐं मस्जिदनि खे पंहिंजी जाइदाद, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजी जागीर न करियो। मस्जिद में पंहिंजा हुक्म न हलायो। मस्जिद में आस्ते ॻाल्हायो, वॾे आवाज़ न ॻाल्हायो। मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं न कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, जे माण्हू मस्जिद में कचाई कई, दुनियावी ॻाल्हियूं कयूं, उन जा अमल ईअं झटि थी वञनि था जीअं जानवर गाह खाई ख़तमु कंदो आहे। को जानवर आहे, तव्हां उन जे अॻियां गाह रखो त यकदमि खाई ख़तमु कंदो आहे। त असांजा अमल जेके असां करियूं था त पोइ उहे खाई ख़तमु थी वेंदा। त इन जे करे मस्जिद में दुनियावी ॻाल्हियुनि खां परहेज़ करियो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।